अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां इलाही बख़्शो ॼण तव्हां सां गॾु आहियां ऐं अॼोको जेको असांजो उनवान आहे उहो आहे इल्मु अरूज़। केतिरा ई दोस्त पुछंदा रहंदा आहिनि त इल्मु अरूज़ जे मुताबिक़ अवां वीडियो हींअर ताईं कोन ठाही आहे। अॼु उहा इल्मु अरूज़ जे मुताबिक़ अव्हांजी लाइ हिकु नंढिड़ो मुख़्तसिर लेक्चर रखियो आहे। जेके आम सुवाल पुछिया वञनि था उन जे मुतालिक़ ई आहे, को डिघो लेक्चर कोन्हे को। इन में जेके मख़सूस ऐं अहम ॻाल्हियूं आहिनि उनखे हिन में बयानु कयो वेंदो जीअं अव्हां उन में ॼाणे सघो। सभ खां पहिरियों ॼाणणु घुरिजे इल्मु अरूज़ आहे छा। इल्मु अरूज़ जेका असांजी अरूज़ी शाइरी आहे, यानी कि जेका असां सिंधी शाइरीअ में फ़ारसी ऐं अरबी बहर वज़न जे मुताबिक़ शाइरी कयूं था उनखे इल्मु अरूज़ चए थो। छाकाणि त सिंधीअ में छंद विद्या जे बुनियाद ते बि शाइरी कई वेंदी आहे। इन जे करे इल्मु अरूज़ वारो यानी कि अरबी ऐं फ़ारसीअ जे बहर मुताबिक़ ऐं वज़न मुताबिक़ जेका शाइरी कई उनखे इल्मु अरूज़ चइजे थो। अरूज़ जी वस्फ़ छा आहे, असां उन वस्फ़ खे जेको हिते लिखियलु आहे उन जे मुताबिक़ सम्झण जी ऐं उनखे कोशिशि कंदासीं त छा आहे। नज़म जी दुरुस्ती ऐं जोड़ जक जे क़ाइदनि जो बयानु तफ़सीलवार ॾिनल हुजे। इन इल्म जे वसीले शेर जा वज़न ऐं उन जा बहर चङी तरह सम्झ में अची सघनि था। जॾहिं बि असां कंहिं शेर जी तक़तीअ करणु वञूं था, शेर खे सम्झणु वञूं था, जॾहिं असां ख़बर पवंदी आहे उन में इल्मु अरूज़ जी ज़रूरत पवंदी आहे। त इल्मु अरूज़ में नंढे में नंढो एको जेको आहे उहो वज़न आहे। वज़न खां पोइ आहे रुकुन, रुकुन खां पोइ आहे बहर। इहे टई हिक ॿिए जे लाज़िमी मलज़ूम आहिनि। जेकर इहे टे शयूं गॾियल हूंदियूं त इल्मु अरूज़ जे मुताबिक़ जेका तव्हांजी शाइरी आहे उहा जुड़ी सघंदी ऐं उन ते अव्हां ॻाल्हाए सघंदो ऐं उहा ठही सघंदी। हाणे असां इल्मु अरूज़ जा कहिड़ा अहिड़ा बुनियादी रुकन आहिनि जंहिं ते ॻाल्हायूं था। जंहिंजो वज़न छा आहे, वज़न छा आहे, त उनजो असांजे वटि अरूज़ किथां आयो, सिंधीअ में कीअं पहुतो, उनजो हिकु तफ़सील ज़िक्र आहे। त इल्मु अरूज़ जा बुनियाद जेको आहे सो अरबस्तान में पियो, अरब मां ईरान में, ईरान मां उर्दू में, उर्दू मां सिंधीअ में, बल्कि सिंधीअ ऐं उर्दू में लॻभॻि हिकु ई वक़्तु इल्मु अरूज़ आयो आहे। छाकाणि असां वटि अरूज़ी शाइरी कलोड़नि जे दौर में मिले थी, यानी कि नूर मोहम्मद ख़स्ता, हाफ़िज़ आली, मियां छतन ऐं ॿिया जेके आहिनि उहे पहिरियां अरूज़ी शाइर आहिनि जंहिं वटि असांखे ग़ज़ल अरूज़ी शाइरीअ जा मिलनि था। ठीकु आहे, जंहिंजे करे चवंदासीं त सिंधीअ में जेको इल्मु अरूज़ आयो उहो फ़ारसी शाइरीअ जे ज़रिए आयो आहे। उहो इन करे बि आहे जो फ़ारसी शाइरीअ जो असरु सिंधीअ ते क़दीम ज़माने खां रहियो आहे ऐं फ़ारसी ॿोली घणे वक़्त खां सिंध जी दफ़्तरी ज़बान पुण रही आहे। हिन इल्म जो बुनियादु जेको आहे इमाम ख़लील बिन अहमद बसरी आहे जंहिं हिन बुनियाद जो इल्म जो बुनियादु विधो हुयो। उनखां पोइ उन ई हिन इल्म खे 5 दायरनि में विरायो। उन्हनि 5 दायरनि खे असां अॻिते हली वाज़े कंदासीं त उहे 5 दायरा छा आहिनि। ठीकु आहे, ऐं उनखे 15 बहर ठाहिया उनजा। पर हिन वक़्तु जेके बहर इस्तेमालु थियनि था उहे कुल 19 आहिनि। उन्हनि 15 बहरनि खे अॻिते हली ईरान वारनि अञा वधाया ऐं उन विझाया, जंहिंजो हिकिड़ो मुख़्तलिफ़ ऐं डिघो हिकिड़ो सिलसिलो आहे जंहिंजे बुनियाद ते असां जॾहिं उन ते कचहरी करणु शुरू कंदासीं त असां पूरा पइजी कोन सघंदासीं। उन जेको आहे सो इमाम ख़लील जेको बसरी हुयो उन 15 ठाहिया हुया, पर उन अॻिते हली ईरान वारनि उन में 3 जो इज़ाफ़ो कयो ऐं हिकिड़ो वरी कंहिं ॿिए खे छॾियो ऐं 19 बहर कुल आहिनि। उन्हनि बहरनि खे अॻिते हली असां वाज़े कंदासीं त उहे छा आहिनि ऐं कहिड़ा आहिनि। अॻिते हली असां वज़न छा आहे, अक्सर तौर ते हींअर जेके मौजूदा इंटरव्यू हलनि पिया था इन्हनि में पुछियो वियो आहे वज़न जी लफ़्ज़ी माना जेका आहे या लुग़वी माना जेका आहे उहा आहे तौर, कंहिं बि शइ जी तौर तक करणु। हाणे उहा तौर तक कीअं थिए, असां हिकु लफ़्ज़ ॻाल्हायूं था अचु, इन वज़न छा आहे, फ़ा 2 अखरनि ते आहे। अने में
बुनियादी जेको छा हो वज़न, वज़न माना ॿिनि अखरनि जो जुड़ियल लफ़्ज़ हुयो अच। ठीकु आहे, हाणे उनजी जेका डेफिनेशन आहे पहिरियों उहो पढ़ूं था, उन खां पोइ अॻिते रहूं था। कंहिं शइ जी तोरण खे वज़न चवंदा आहिनि, लुग़वी माना तौर या माप। इस्तिलाह मूजिबि ॿिनि या वधीक लफ़्ज़नि जी हरकत हिकु जहिड़ी हुअण लाइ इस्तेमालु थींदियूं आहिनि। वज़न तॾहिं इस्तेमालु थींदो आहे जॾहिं उन लफ़्ज़नि जी हरकत थींदी आहे ऐं उनखे ॻाल्हायो वेंदो आहे, यानी की उन में अखर केतिरा आहिनि, उन्हनि में हर लफ़्ज़नि जे जेके लफ़्ज़ आहिनि उन्हनि में उन्हनि जी हरकत कहिड़ी आहे। अचणु, खाइणु, उथणु, वेहणु, किथे जेको आहे सो साकिन लफ़्ज़ अचे थो, किथे लफ़्ज़ जेको आहे मुतहरिक अचे थो। इन्हनि अखरनि जे लफ़्ज़नि जे विच में जेके अखर आहिनि जेका साकिन ऐं मुतहरिक, उन्हनि जी ॻणगुट खे जेको आहे सो वज़न चइजे थो। जंहिंजे करे उन मसां इन वज़न मां वरी जेके आहिनि उहे अरकान ठहनि था। अरकान या रुकन जेके रूज़ी शाइरी जा अहम थंभ आहिनि, उन्हनि रुकन खां पोइ ई जेको आहे सो वरी बहर ठहणु शुरू थींदा आहिनि। कंहिं शइ जो वॾो हिसो बहर जे मुक़ररु थियल तुक खे चइबो आहे, यानी की बहर उन्हनि तुकनि ते जेको आहे सो मुक़ररु हूंदो आहे, यानी की उन जा उहे बुनियादी रुकन जेके हूंदा उन्हनि रुकननि ते ई उहो बहर आधारियल हूंदो आहे। ठीकु आहे, इन जे असां इन जेके बहर ऐं अरकान आहिनि उन्हनि जे बुनियाद ते चवंदा आहियूं त हिकिड़ी शाइरी मौज़ून आहे ऐं हिकिड़ी ग़ैर मौज़ून आहे। मौज़ून शाइरी उहा हूंदी आहे जेका बहर, वज़न ऐं रुकननि ते पूरी हूंदी। जेका रुकन ऐं वज़न ते पूरी शाइरी हूंदी असां उनखे मौज़ून शाइरी चवंदासीं। जेका बहर वज़न ते मुकमल न हूंदी उनखे नामौज़ून या ग़ैर मौज़ून शाइरी चयो वेंदो आहे। अहिड़े नमूने सां जॾहिं असां अॻिते वधूं था त हिकु ॿियो लफ़्ज़ आहे, सिंधीअ में 8 रुकन या फ़ाइल आहिनि। सिंधीअ में जेके इस्तेमालु थींदा आहिनि उहे कुल 8 रुकन या फ़ाइल आहिनि, जेके ही आहिनि। फ़ऊलुन, पहिरियों फ़ऊलुन, ॿियों फ़ाइलुन, टियों मुफ़ाइलुन, चोथों मुस्तफ़ेलुन, पंजों फ़ाइलातुन, छहों मुफ़ाइलतुन, सतों मुतफ़ाइलुन, अठों मफ़ऊलात। हाणे ही जेके 7 आहिनि इहे 7 ई मुफ़रिद गुण हूंदा आहिनि, यानी की अकेला अकेला इन्हनि ते ग़ज़ल हुजे, मसनवी हुजे या ॿी का सिन्फ़ अव्हां लिखणु चाहियो त उन ते अकेले सिर लिखी सघो था। पर ही आख़िरी जेको मफ़ऊलात आहे उन में उहो कंहिं सां हुननि सां जुड़ियल न ईंदो आहे, उहो अलॻि अलॻि थी करे ईंदा आहिनि। जंहिंजे करे चवंदा आहिनि रुकुन त जेके 19 बहर आहिनि उन्हनि 19 बहरनि मां हिकिड़ा मुफ़रिद बहर आहिनि ऐं हिकिड़ा मुरकब बहर आहिनि। ऐं उहे मुफ़रिद बहर ऐं मुरकब बहर कहिड़ा आहिनि असां उन्हनि ते अॻिते हली ॻाल्हाईंदासीं। रुकननि जी बनावट जा जुज़ा कहिड़ा आहिनि, जेके रुकन ठहनि था उन जुज़ा कहिड़ा आहिनि। बहर जेके बहर आहिनि उहे रुकननि मां ठाहिया वेंदा आहिनि। साकिन छा आहे, जेको लफ़्ज़ उचारजे नथो, जेको अखर न उचारजे उनखे असां साकिन चवंदा आहियूं। उहो हर्फ़ जंहिं ते जज़म हुजे, उचारण वक़्तु आवाज़ हल्को थिए, उन्हीअ खे साकिन चयो वेंदो आहे। ऐं मुतहरिक उहो हूंदो आहे जेको आवाज़ ॻरो हूंदो आहे। ठीकु आहे, हाणे रुकन छा आहे, रुकननि जा वरी 3 क़िस्म आहिनि। रुकननि जा वरी 3 क़िस्म थियनि था। हिकिड़ो आहे सबबु, ॿियो आहे वितद ऐं टियों आहे फ़ासिला। हाणे इन्हनि 3 जे बुनियाद ते वरी असां हलंदासीं त इन्हनि जो मक़सदु छा आहे। ठीकु आहे, त हाणे सबब जी माना आहे नोड़ी, वितद जी माना आहे मेख या किलो, फ़ासिला जी माना आहे टेको या थंब। इन्हनि खे जॾहिं अॻिते हलंदासीं त सबबु छा आहे, सबब जी माना आहे 2 अखरनि वारे लफ़्ज़ खे चइबो आहे। सबबु जेको आहे उहो 2 अखरनि वारो लफ़्ज़ आहे, उनखे असां सबबु चऊं था। उनजो रुकुन कहिड़ो आहे, उहो रुकुन आहे फ़ा तुन ई, यानी की कंहिं बि बहर जो मख़सूस जेको अखर आहे लफ़्ज़ आहे 2 हिसनि वारो, फ़ा ए ला तुन, मफ़ऊलुन, मुतफ़ाइलुन, ईअं ई जंहिंमें बि असां लफ़्ज़ ॾींदासीं उनजो रुकुन जेको आहे उहो ई आहे। हाणे लफ़्ज़ लिखियलु आहे भुल, अच,
दिल। हाणे इहे टई लफ़्ज़ गॾु पढ़िया वञनि था, जंहिंजे करे भुल ते फा, अच ते तुन ऐं दिलि ते ई, यानी के कंहिं बि लफ़्ज़ या बहर मां इहे इन्हनि लफ़्ज़नि ते पूरो अचे त चवंदासीं त इन्हनि लफ़्ज़नि जा रुकन जेके आहिनि उहे इहे आहिनि जेके बहर मां खयल आहिनि। ॿियों नंबर आहे सबब जा बि वरी ॿ क़िस्म आहिनि। ईअं न आहे त सबब असां मथे ॿुधायोसीं सबब जा वितद ऐं फ़ासिला, हिते सबब जा ॿ क़िस्म आहिनि, सबब ख़फ़ीफ़ ऐं सबब सकील। ऐं सबब ख़फ़ीफ़ में छा हूंदो आहे त उन में जेको लफ़्ज़ हूंदो आहे उहो 2 अखरनि वारो हूंदो आहे ऐं उन में ई पहिरियों अखर जेको हूंदो आहे उहो मुतहरिक हूंदो आहे ऐं ॿियों अखर जेको हूंदो आहे उहो साकिन हूंदो आहे। ऐं सबब सकील में वरी 2 अखर जेके हूंदा आहिनि उहे मुतहरिक हूंदा आहिनि, असां उनखे सबब चवंदा आहियूं। वरी हेठि 2 नंबर ते असां चवंदा वितद वरी 3 अखरनि वारे लफ़्ज़ खे चयो वेंदो आहे, जंहिं में 3 अखर हुजनि उनखे असां वितद चऊं था। वितद में वरी छा थींदो आहे, उन जा बि अलॻि अलॻि सां क़िस्म आहिनि, छाकाणि जीअं जीअं टुटंदो वेंदो हेठि उन जा अलॻि अलॻि सां क़िस्म निकिरंदा वेंदा। हिन में वरी 3 अखरनि वारो हूंदो आहे त जीअं पहिरियां 2 लफ़्ज़ जेके आहिनि अखर आहिनि उहे मुतहरिक हूंदा ऐं 3 साकिन हूंदो, ऐं होॾां वरी मफ़रूक में वरी विच वारो जेको हूंदो अखर आहे उहो साकिन हूंदो आहे, बाक़ी 2 पहिरियों ऐं आख़िरी मुतहरिक हूंदा आहिनि। अहिड़े नमूने सां हिते जेको लफ़्ज़ लिखियलु आहिनि चमन, गुलनि, खिलनि, इहे इन जो 3 अखर जेको नून अक्सर साकिन थी ईंदो आहे, जंहिंजे करे इन में इहो चयो वियो आहे। वरी हुतां हाल अलिफ़ जेको आहे उहो साकिन लफ़्ज़ थी ईंदो आहे, अखर मूंखां बार बार लफ़्ज़ थो अचे जंहिंजे उनखे असां अखर चवंदासीं, छाकाणि हीअ अखरनि जी रांदि आहे। अखर हाल, माल, खीर मख़सूस लफ़्ज़ आहिनि, इहे अखर आहिनि जेके साकिन हूंदा आहिनि, उन्हनि में इहे आहिनि। हुन में विचों पहिरियों अलिफ़ ऐं ये जेको आहे उहो साकिन आहे। इहे वितद जा जेके हुया उन्हनि जा मिसाल आहिनि। अॻिते हलूं था त असांखे ख़बर पवंदी त फ़ासिला छा आहे। फ़ासिला वरी अहिड़ा अखर अहिड़ा लफ़्ज़ जिन में 4 ऐं 5 अखर हुजनि, अहिड़ा लफ़्ज़ जिन जा 4 ऐं 5 अखरनि वारा हुजनि, ऐं उन्हनि में बि वरी ईअं ई वरी फ़ासिले जा बि 2 क़िस्म आहिनि, हिकिड़ो फ़ासिले सुग़रा ऐं ॿियो फ़ासिले कुबरा। फ़ासिले सुग़रा में वरी उहो हूंदो आहे त 4 लफ़्ज़ हूंदा आहिनि, चोथों लफ़्ज़ जेको हूंदो अखर हूंदो आहे उहो साकिन हूंदो आहे, ऐं फ़ासिले कुबरा जेको आहे उहो जीअं त हीउ इल्मु सॼो उरूज़ ऐं फ़ारसीअ जो आहे, सिंधी लफ़्ज़नि में उन जो मिसाल असांखे घटि थो मिले, जंहिंजे करे उन जो मिसाल असां वटि हिते मौजूदु कोन्हे को। ठीकु आहे, हाणे इन्हनि 3 मां रुकन जा जेके क़िस्म हुया उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि। रुकन जा क़िस्म आहिनि 3, सबब, वितद, फ़ासिला। हाणे जॾहिं छाकाणि असां ॾिठोसीं त जेको बहर आहे उन जो बुनियादु आहे वज़न जो बुनियादु, वज़न खां वरी पोइ असां चऊं था रुकन खां पोइ चऊं था असां बहर ते। ही 2 शयूं जेके वज़न ऐं रुकन आहिनि गॾाए करे बहर खे ठाहिनि था। जॾहिं बहर ते असां पुॼंदो था वञी त उते चए थो बहर जी माना छा आहे। बहर जी माना आहे समुंड, वॾो। ही हिसा हुया रुकन ऐं ही वज़न हुयो अञा नंढो हिसो। इन्हनि नंढा हिसा गॾिजी करे वॾो हिकिड़ो समुंड ठाहियो, जंहिंजे करे असां चऊं था उन बहर खे में केतिरा आहिनि। हाणे हिते सुवालु ईंदो आहे त सिंधीअ में ऐं अरबी फ़ारसीअ जा जेके इल्म अरूज़ जा कुल बहर केतिरा आहिनि, ऐं उहे कुल बहर 19 आहिनि। बहरनि जा 2 क़िस्म आहिनि, हिकिड़ो बहर सालिम ऐं ॿियो ग़ैर सालिम। हाणे जेको सालिम आहे उहो छा आहे, उन जा सभु रुकन कमु आयल हूंदा आहिनि, उहो उन में को बि जेको रुकन आहे उहो ग़ैर मुतहरिक न हूंदो आहे। वरी ग़ैर सालिम में जंहिंजा अखर घटायल हुजनि या हज़फ़ कयल हुजनि उनखे असां ग़ैर सालिम चवंदा आहियूं। ठीकु आहे, ऐं इन लिहाज़ खां जेके बहरनि में अचे अथनि कुल बहर जेके आहिनि उहे मां ॿुधाए चुको आहियां 19 आहिनि, ऐं उन्हनि 19 बहरनि मां बि
7 बहर मां अव्हांखे अॻे ई ॿुधायो त इहे 7 अरकान या फ़ाइल जेके आहिनि इन्हनि ते जेको आहे सो ही बहर ठहनि था। इन्हनि बहरनि मंझां ई वरी 8हों बहर जेको आहे उहो अलॻि सही करे ॿियनि सां गॾिजी करे ठहंदो आहे, माना अलॻि सां बहर ठाहींदो आहे। उनखे असां मुरकब बहर चवंदा आहियूं। इन्हनि में मुफ़रद बहर 7 आहिनि ऐं 12 जेको आहे मुरकब बहर आहिनि, जंहिंखे असां वधीक वज़ाहत सां ईंदड़ वीडियो में बयानु कंदासीं। ठीकु आहे, उमेद थो कयां त हीअ नंढड़ी वीडियो जेका आहे जंहिंमां हींअर ताईं जा जेके मख़सूस सवाल कया विया आहिनि उहे जे लाइ अव्हांखे ज़रूरु कमु ईंदी, छाकाणि त हिन में ई उन्हनि जो जेके सवाल पुछिया विया आहिनि त इल्म अरूज़ छा आहे, वज़न छा आहे, अरकान छा आहिनि, बहर छा आहिनि, बहर केतिरा आहिनि ऐं बहर कहिड़े क़िस्मनि जा आहिनि, उन्हनि जो वज़न असां ॻाल्हि ते कई वई आहे। ठीकु आहे, उमेद थो कयां त इहा अव्हां वटि वीडियो ज़रूरु फ़ाइदे लाइ ॾींदी। अल्लाह हाफ़िज़।